कंबर शदादकोट पेटियल जे ज़िले सदर मुमताज़ अली वधो, अब्दुल मजीद सुमरो, अली दोस्त मुगेरी ऐं ॿियनि पुलिस जे नाअहली नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त महीनो अॻु शहर जे बरकत शाह महले मां चोर प्राइमरी उस्ताद गुलज़ार जूनियर जो घर मां 2.5 लख तोलनि जा सोना ज़ेवर, 1 लख रुपया ऐं मोबाइल फ़ोन चोरी करे विया। बर वक़्तु थाणे ते इतला ॾिनो। एसएसपी कंबर सां बि मिलियासीं, पर हिन वक़्त ताईं पुलिस चोरनि जो पतो लॻाए न सघी आहे, न वरी चोरी थियल सामान हथ करे सघी आहे। हिननि चयो त पुलिस जी अहिड़ी नाअहली ख़िलाफ़ 29 डिसंबर ते एसएसपी कंबर जे ऑफिस अॻियां धरणो हणी पुलिस ख़िलाफ़ तहरीक जो आगाज़ कयो वेंदो। हिननि चयो त कंबर में सिफ़ारिश ते नाअहल पुलिस ऑफिसर मुक़ररु हुअण करे अवाम अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। हिननि घरू खाते जे सूबाई वज़ीर आईजी सिंध पुलिस खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, डिस्ट्रिक्ट रिपोर्टर कोशिश डिजिटल कंबर शदादकोट।